जीअं को नामालूम पुलिस पारां कोट मौलवी फैज़ खोखर जे रहवासी 45 साला हुसैन बख्श खोखर खे नसीराबाद रोड तां गिरफ़्तार कयो वियो, जंहिं बैदि SHO बाडा मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए खे साफ़ फराए करे छॾियो। अहिड़े अमल ख़िलाफ़ बाडा लॻ ॻोठ हुसैन बख्श खोखर जे रहवासियुनि सैफुल्लाह खोखर, मोहम्मद सफ़र खोखर, महब खोखर, बोस बख्श खोखर ऐं हुसैन बख्श खोखर जी घरवारी ऐं भेण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाडा पुलिस मुबैना मुक़ाबिलो ॼाणाए असांजे माण्हूअ खे गोली हणी माज़ूर करे छॾियो आहे, जंहिं ते लाड़काणे जे मुख़्तलिफ़ थाणनि ते संदसि मथां 7 केस दाख़िल कया विया आहिनि। हुननि चयो त असांजे नौजवान खे गॾु गाॾी ते वेंदे पुलिस पारां नसीराबाद रोड तां गिरफ़्तार कयो वियो त उहो मुक़ाबिलो कीअं थो थी सघे, जंहिंजा CCTV फुटेज पिणु मौजूदु आहिनि। हुननि चयो त हुसैन बख्श खोखर 20 सालनि खां बाडा ऐं हाणे 5 सालनि खां ॻोठ मौलवी फैज़ मोहम्मद खोखर में हिकु हारी रहियो आहे, जंहिंजो पंहिंजो वक़्तु पालतू जानवर ऐं ज़मीन जी मालिकी करण में गुज़रियो आहे। वधीक हुननि चयो त हुसैन बख्श खे हाफ़ फिराए करे माज़ूर बणाइण सबबि संदसि घरवारी ब्लड प्रेशर जी मरीज़ बणिजी चुकी आहे ऐं मासूम औलाद पिणु बीमार थी पियो आहे। घर में फाकाकशीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं, जंहिं ते हुननि चीफ ऑफ आर्मी IG सिंध वॾे वज़ीर मुराद अली शाह, SSP लाड़काणो ऐं वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कंदे चयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं इन मामले में मुलविसनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कोनी वेदा मैंने निंडे बच्चे ने लड़के ने वैसा निंडे बच्चे में बेटी ना कमाने वाले ना करने वाले निंडे बच्चे ने नहीं देने वाला बच्चे के लू पार सारी मदद करो, अल्लाह लगा सारी मदद करो, ओ बा सारी मदद करो, सारे मजलूम बच्चे सारे घर सा केदे करूं अब्बा ओ बा हुसैन दी मदद करो, मजलूम है बेचारा गरीब है बेचारा मजूरी किती आवे पिया, ओ बा तुसा सारी मदद करो, असारे नंढड़े बच्चे मजलूम न बा सारे बीमार पे घर वाले सा केदे वनी अब्बा सा कावर का हाजिर तो सा केदे वनी सा केडू आणू अब्बा ओ बा सारी अदालत करो।